अस्सलामुअलैकुम दोस्तों, ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगी जंहिंजे ईंदड़ नए एपिसोड में छा ज़ालिम कमाल खान रबन ते हिकु दफ़ो ॿीहर ज़ुल्म कंदो? छा रईस कमाल खान वारिस खे आज़ाद करे छॾींदो? छा ओठो पंहिंजे घरवारीअ जे बदिले वारिस जे ख़ानदान खे अगवा कंदो? छा मीरा ऐं रबन ही ॻोठ छॾे हलिया वेंदा? छा सॼो ॻोठ रईस गफ़ार खान जे ख़िलाफ़ थी वेंदो? तफ़सीली रिपोर्ट तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाईंदासीं, उन करे हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। पसंदि अचण ते लाइक ज़रूरु कंदा ऐं चैनल ते नवां आहियो त सब्सक्राइब करे बेल आइकन जे बटन खे आल ते सेट करे छॾींदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक जी तरफ़ त ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगी जंहिंजे ईंदड़ नए एपिसोड में ज़ालिम रईस कमाल खान हिकु दफ़ो ॿीहर मासूम रबन ऐं मीरा जे मथां केतिरा ई ज़ुल्म पिणु कंदो। रईस कमाल खान वारिस खे कॾहिं बि आज़ादु कोन कंदो जेसिताईं ओठो वारिस जे पूरे ख़ानदान खे अगवा करे गुम नथो करे। मीरा ऐं रबन हमेशह लाइ ॻोठ छॾण जो फ़ैसिलो कंदा, पर ज़ालिम कमाल खान उन्हनि खे ॻोठ छॾण बि कोन ॾींदो ऐं पिणु ज़ुल्म कंदो रहंदो। रईस गफ़ार खान जे मोटी अचण खां पहिरियां ई रईस कमाल खान पूरे ॻोठ खे रईस गफ़ार खान जे ख़िलाफ़ करे छॾींदो। त दोस्तो, ही हुई अॼु जी वीडियो। उम्मीद आहे त तव्हां सभिनी खे पसंदि आयो हूंदो। मिलंदासीं तमामु जल्द हिकु नए वीडियो सां गॾु। तेसिताईं माशाअल्लाह दोस्तो।